अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी जे करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जे करे मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज, मुरतब ताज जो हुयो। छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। रतीअ जी रिहाण इमदाद सूमरो। मगरबी लिबास अंग्रेज़नि वारे रोब ऐं डिज तंबाकू सिगार पीअंदड़ एरिस्टोक्रेट अदीब जेको हो त इनकम टैक्स जो कराचीअ जो घाघ वकील, पर जे हिन जे अंदर खे ॾिसबो त हू अंदरां ईअं भिटाईअ जो राणू हो जीअं ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजे आख़िरी वक़्त में पाण खे भिटाईअ जो राणू सॼियो हो। सिराज लक मेमून अदबी दुनिया जो सिराज पंहिंजी पोइ ज़िंदगी सिंधी हुजूम, सिंधी संगत ऐं नाम निहाद एक्टिविज़म खां परे गुज़ारी ऐं बहितर कयो। आख़िरी वक़्त में हिन छा लिखियो, सोचियो ऐं पढ़ियो थिए उहो हिन जे वेझो रहंदड़नि खे मालूम हूंदो, पर हू जाॻो अख़बार खां पोइ कंहिं अख़बार या रिसाले जे सफ़नि खां परे नज़र आयो। हिलाल पाकिस्तान सिराज जे लाइ सहाफ़ती उरूज हो ऐं जाॻो अख़बार में हिन जा कालम हिन जो तख़लीक़ी क्लाइमेक्स हुआ। हैदराबाद हीराबाद में भुर्गी फ्लैट्स जे सिलसिलनि मां हिकु चौथे फ्लोर वारे फ्लैट ते जाॻो अख़बार कढण जो ख़्यालु अंगूरी बोतल ते यारनि खे आयो हो ऐं असांजो बुज़ुर्ग पर दिलि जो अञा ताईं जवान ऐं असां सभिनी लाइ सर नज़ीर मेमून जे फ्लैट ते मूड़ी गॾु करणु ऐं अख़बार कढण जो ख़्यालु रची रेटो थियो हो। उन वक़्तु अख़बारूं कढण जो जुनून ईअं हो जीअं हाणे टीवी चैनलनि जो आहे। बहर सूरत जाॻो सहाफ़ती तारीख़ में सिर्फ़ु ॿिनि ॻाल्हियुनि सबबु यादि रहंदी। हिकिड़ो फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ जे एडिटोरियल ऐं ॿियो सिराज जे कालमनि जे करे। असां जाॻो जूं ख़बरूं न पर पहिरीं एडिटोरियल ऐं पोइ सिराज जा कालम पढ़ंदा हुआसीं। सिराज हफ़्ते में हिकु भेरो सियासी सूरत हाल ते तजियो सियासी मंज़रनामूं जे उनवान सां लिखंदो हो ऐं ॿियो अदबी हफ़्तेवार कालम रतीअ जी रिहाण लिखंदो हो। उन्हनि मां केतिरा कालम मुंहिंजे पुराणियुनि डायरियुनि में पियल हूंदा। उन्हनि कालमनि मां हिकिड़ो कालम हिन पेरिस ते नाज़ियुनि जी काह ऐं सारबान यूनिवर्सिटीअ जे लाइब्रेरीअ ते बि लिखियो हो। सिराज जे रतीअ जी रिहाण जे मुख़्तसर स्पेस वारे कालम जी आख़िरी सिट गले में कंहिं ॻंढ जीअं रहिजी वेंदी हुई। हिलाल पाकिस्तान लाइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे जहिड़े फ्यूडल एरिस्टोक्रेट ऐं मुतकलनान पर लिबरल अॻवान जी हुकूमती मातहतीअ में हिन जी एडिटरशिप वारो कामयाबु तजुर्बो भुट्टे जी फराग़ दिली घटि, सिराज जी ज़हानत ऐं वसीउल क़ल्बी वधीक हो। अमर जलील जा कालम तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं जेके पोइ सिंधू मुंहिंजे साह में ऐं ॿियनि किताबनि में छपिया कंहिं बि रीति भुट्टे दौर जी हिमायत में न हुआ, पर सिराज अमर जलील खे ॾिनल कमेंटमेंट ते हिन जा कालम सवाइ सेंसर करण जे छपिबा आख़िर ताईं उनखे निभायो। सिराज जंहिं नस्ल जो माण्हू हो उहो हिकु ई वक़्तु केतिरनि सियासी ऐं नज़रियाती लड़नि मां निकितो हो। उहो नस्ल जेको हिकु ई वक़्तु ॿिनि देव कामत इंसाननि खां मुतासिर थियो ऐं उहे हुआ ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं GM सैयद। पर सिराज लक मेमून जल्द सैयद जे पिंजरे मां निकिरी वियो जीअं शेख अयाज़ निकिरी वियो हो। शायदि असांजे नस्ल खे अंदाज़ो न हुजे, पर जोए साहब, अयाज़ ऐं सिराज साहब जहिड़नि माण्हुनि सिंध जी शनाख़्त ऐं साञा लाइ केतिरो पोरियो कयो ऐं भोॻियो हो, असां वटि त निमाइश आहे। मूं हिन जा तक़रीबन सभु नावल पढ़िया आहिनि ऐं उहो एतिराफ़ त हिकु नावल निगार जी हैसियत में हिन मूंखे कॾहिं बि मुतासिर न कयो जो हिन जे नावलनि में नसीम हिजाज़ीअ वारी एक्सग्रेशन आहे। फिक्शन हुजे पर हक़ीक़त निगारीअ जे वेझो हुजे, जीअं कुरतुल ऐं हैदर जा नाविल आहिनि या टॉलस्टॉय, तरगनेफ, दोस्तोयेव्स्की ऐं उन क़िस्म जे लेखकनि जा नाविल आहिनि। उहो हिकु दौर जो आईनू आहिनि। सिराज जे नावलनि ते सनसनी ख़ेज़ीअ जो गुमान थियणु अजायो न आहे, पर उन्हनि नावलनि में हिकु ॻाल्हि ज़रूरु आहे त उहे सिंध जे इतिहास, उन वक़्त जी सियासी ऐं अफ़रा तफ़रीअ वारी सूरत हाल, ख़ौफ़, इनफ़रादी ऐं गिरोही मज़ाहमती लकाउनि, झड़पुनि, गदारियुनि, वफ़ादारियुनि ऐं हुबुल वतनीअ जी अकासी कंदड़ ज़रूरु आहिनि। कॾहिं कॾहिं तारीख़ में जॾहिं गूंगी ख़ामोशी छांइजी वेंदी आहे
तॾहिं के लेखक आर्टिस्ट थोरी मुबालगा आमेज़ीअ खां कमु ज़रूरु वठंदा आहिनि। मार्केज़ जे जादू ई हक़ीक़त निगारी मैजिकल रियलिज़म ॿियो कुझु नाहे सवाइ उन जे त हिन जा नाविल हक़ीक़त न हूंदे हक़ीक़त लॻनि था या हक़ीक़त जे बिना वेझो लॻनि था। पर नाविल ऐं शाहूकार रिवायतुनि वारनि समाजनि मां उभरंदा आहिनि ऐं उहे समाज जेके केतिरनि ई भञ-ड्राह मां निकितल हुजनि था ऐं मुकमिल भञ-ड्राह खां पोइ तब्दीलियुनि जे केतिरनि ई मरहलनि मां गुज़री नई तामीर कनि था। छा असां एतिरियुनि शाहूकार रिवायतुनि भञ-ड्राहुनि ऐं तब्दीलियुनि जे महाभारी जंगियुनि मां गुज़रिया आहियूं? वेझी तारीख़ में 1947 ईस्वी वारो विरहाङो जदीद सिंध में हिकु अहिड़ो सान्यो ऐं अलमियाती तब्दीली हुई जो बहितरीनु अदब सरजण अणटर हो। घटि में घटि शाइरीअ में उहो ख़ाल पुर थियल आहे। बाक़ी नाविल मुतलिक़ मुख़्तलिफ़ राया थी सघनि था। उन जे बावजूदि हितां लॾे वियल अदीबनि मां मोहन कल्पना, सुंदरी उतमचंदाणी ऐं कुझु ॿिया नाविल निगार भेर ते ॾौको हणी चई सघजनि था त आला दर्जे जा नाविल निगार आहिनि। तारीख़ खां मोकल ते ऐं तूं मुंहिंजी सुंदरता जो आरंभ आई मोहन कल्पना जा ज़बरदस्त नाविल मिसाल तौरु ॻणाए सघजनि था। बहितरीनु कहाणियुनि जो बि हिकु ॻाणेटो आहे जेको विरहाङे वारे वढ मां उसिरियल आहे। सिराज तारीख़ जे उन ब्रीफ मरहले मां गुज़रियो जीअं त हू घणो पढ़ियो लिखियो ऐं दुनिया भर जो अदब ऐं तारीख़ पढ़णु ऐं सिंध जी तारीख़ जो आलिम हुजण बावजूदि जॾहिं हिन फिक्शन में पेर पातो त उन मुबालगा आमेज़ीअ खां कमु छो वरितो जंहिंजी का बि ज़रूरत न हुई। गेदीपणे ख़ौफ़ ख़ामोशी ऐं कुझु बि नथिंगनेस ऐं अजाइपणे वारा मौज़ू ई दुनिया जी बहितरीनु अदब जा मौज़ू रहिया आहिनि। दुनिया जो बहितरीनु अदब आम ऐं रोज़मर्रा जे हालतुनि, लकाउनि, कैफ़ियतुनि, ख़ौफ़नि, मुहबतुनि, ॾुखनि, वफ़ाउनि ऐं दगाउनि ऐं हैपनिंग्स जो नालो आहे। दुनिया जे बहितरीनु अदब में वॾा प्लाट, वॾो लकाउ ऐं देवकामत मौज़ू नाले का शइ नाहे। आम उमूमी हालतुनि खां मुतासिर अदब ई वॾो आहे। वेंदे वॾियुनि तब्दीलियुनि, लकाउनि ऐं हालतुनि, इनक़िलाबनि जे प्लाट ते बि ॿिन आम ऐं रवाजी अंदाज़ ऐं निगाहुनि सां लिखियो वियो आहे। पर फ़नी घाड़ेटे जे हिसाब सां इंतिहाई शाहूकार नमूने आम रवाजी शइ ॻाल्हि ऐं अमर खे फ़नी हिसाब में ग़ैर रिवायती नमूने रखण वारो अदब ई बहितरीनु अदब लिखियो वियो आहे। हर शइ जेका ज़िंदगीअ जे मज़हर खे छुहे मुतासिर करे वञे अदब में आम जाइ वालारे थी। पर असां वटि उन हवाले खां सहाफ़ती तोड़े अदबी दुनिया में कमाल दर्जे वारी जुगाड़ खां कमु वरितो वियो आहे। सिराज शेख अयाज़ जे उन ज़ोर भरण ते त असां रुॻो वकालत लाइ न पर कुझु ॿिए कम लाइ बि पैदा थिया आहियूं। सिराज उन ते संजीदगीअ सां सोचणु शुरू कयो पर ज़ाहिर आहे त ज़िंदगीअ जे अजगर हिन खे ईअं करणु न ॾिनो। सिराज लाइ ज़रिया मुआश मसइलो न हो पर हू उहे घिटियूं कॾो को छॾे आयो हो ऐं सिंधी हुजूम वटि हिन खे कशिश करण लाइ तमामु घटि हो। सिराज कंहिं जमायत या नज़रिए जो कसीदागो न हो ऐं न नज़रियाती प्लटून कमांडर। हिकु फ़र्द जी हैसियत में हिन जी उहा चॉइस हुई त हू छा करे ऐं छा न करे। वकालत जी मसरूफ़ियत या ॿियो कुझु सिंध हिन लाइ सिर्फ़ु तारीख़ी हवालो रहिजी वई हुई। शायदि हुन जी रतीअ जी आख़िरी रिहाण महज़ पंहिंजे पाण सां हुई। रोज़ानी इबरत, हैदराबाद, 3 फरवरी 2013 ईस्वी। हिकिड़ो हो सिराज, वाहिद पारस हीसबाणी। काल सिंध हिकु अहिड़े शख़्स खां महरूम थी वई आहे जंहिं पंहिंजी अरॾाइप ऐं उसूल पसंदीअ वारे किरदार जे ज़रिए मुख़्तलिफ़ शोबनि में पाण मल्हाए ॾेखारियो। सिराज जेकॾहिं हिकु नाविल निगार तौरु नज़र अचे थो त संदसि नाविल पढ़ाॾो सोई सॾु सिंध में अरगुननि ऐं तुर्खाननि जे ज़ुल्म ऐं बरबरियत जो हिकु खुलियल दास्तान आहे। नाविल जी मंज़र निगारी अहिड़ी त शानदार अंदाज़ में थियल आहे जो ईअं महसूसु थिए थो ॼण नाविल निगार उहो सॼो ज़ुल्म पंहिंजे अखियुनि सां थींदे ॾिठो आहे। साॻीअ तरह संदसि नाविल प्यासी धरती रमंदा बादल जेको 3 हिसनि में मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना, तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल ऐं मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल जे नाले सां छपियल आहे, इहो बि एॾी भरपूर रीत रखे थो
अहिड़ीअ तरह संदसि नाविल मरण मुसिया बि ज़बरदस्त नाविल आहे। संदसि हीउ नाविल सच त सिंधी अदब जा शाहकार नाविल आहिनि, जिन में सिंध जी हिकु तारीख़ समायल आहे। लिखण में सिराज जी ॿोली सादी सलूणी आहे ऐं संदसि लफ़्ज़नि जी अदायगीअ जो अंदाज़ मुतासिर कंदड़ आहे। हीअ शयुनि खे जीअं ॾिसे थो बिल्कुलु ई उन ई अंदाज़ में जीअं जो तीअं बयानु करे थो। हीअ हक़ीक़त खे संदसि असुलु शक्ल ऐं सूरत में पेश करे थो ऐं उन में कंहिं बि क़िस्म जो रख रखाव नथो करे, जंहिंजो अंदाज़ो संदसि नाविल तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल जी हिन टुकरे मां लॻाए सघिजे थो। असीं हमेशह जियां साॻी बि चापड़ाईअ जो शिकार आहियूं। पंहिंजे ज़ाती सुख पंहिंजे ज़ाती सुकून खे जोखम ॾिसी कुझु कछुअ वांगुरु पंहिंजी खल में अंदरि घिड़ंदा था वञूं। तेसीं सिंध जी हर शइ ते कब्ज़ो थींदो वञे। असांजा शहर असांजा न रहिया आहिनि। असांजे ॿाहिराणियुनि खे ज़िंदगीअ जे समूरनि चङाइनि खां वांझो करे खेनि फिल्मी दुनिया जा ख़्वाब ॾेखारे चर्स ऐं गांजे जे हवाले कयो पियो वञे। सभ खां वॾो मोतमार धकु असांखे उहो पियो हयो वञे त असां खां पंहिंजी ॿोली पंहिंजी तहज़ीब खसी पई वञे। मुल्क दुश्मनीअ जे तोहमत हेठि असांजो लिखणु पढ़णु बंदि थींदो वञे। असांजी तालीमी सिरिश्ते में अंदरां ई अंदरां अहिड़ो खाट हणणु शुरू कयो अथनि जो हाणे असांजा उस्ताद पढ़ाइण बदिरां असांजी नई पीढ़ीअ खे अहिड़े ऊंदा ई खॾ में उछलाइण लॻा आहिनि जितां हिननि जो निकिरणु महाल आहे। असांजा रस्मी तरह तालीम याफ़्ता माण्हू एतिरा मोगा एतिरा बेइल्म ऐं एतिरा मुंझियल आहिनि जो जिते किथे उहा हाहाकार आहे त सिंधी माण्हू रुॻो गॾु हकिलण जे क़ाबिल आहिनि। हू पंहिंजे लिखण में पढ़ंदड़नि खे ज़हनी चस्का वठाइण बदिरां किरदारनि ज़रिए हक़ीक़तूं बयानु करे उन्हनि जूं अखियूं खोलण जी कोशिशि करे थो। मथे पेश कयल नाविल जे टुकरे मां सिंध जी मजमूई सूरत हाल जी अकासी थिए थी। जेतोणीकि हीउ नाविल के ॾहाका अॻु लिखियो वियो, पर जेकॾहिं ईमानदारीअ सां जाइज़ो वठिजे त सिंध जी सूरत हाल अॼु बि उहा साॻी ई आहे। वक़्तु गुज़रण सां गॾु जेका तब्दीली अचणु घुरिजे हा, जेका सुजाॻी अचणु घुरिजे हा ऐं जेका बहितरी अचणु घुरिजे हा, उहा न अची सघी आहे। असांजो तालीमी रेशो अंगनि अखरनि जे हिसाब सां ज़रूरु वधियो आहे, पर शऊर जी लाट अञा घणी घटि आहे। सिराज खे असां जॾहिं हिकु ड्रामा निगार जी हैसियत में ॾिसूं था त संदसि ड्रामा बि ॿियनि खां मुनफ़रिद ऐं मुख़्तलिफ़ नज़र अचनि था। संदसि ड्रामा वीरान अखियूं, ज़ख़्मी दिलि, घातू घर न आया, अकबर जे हयातीअ जो हिकु ॾींहुं तर्जुमो जंहिंजे बि नज़रुनि ऐं समातुनि ताईं पहुता आहिनि उहो उन्हनि खे विसारे न सघियो आहे। पाण जॾहिं सिराज खे हिकु सहाफ़ीअ जी हैसियत सां ॾिसूं था त हीअ असांखे रिवायती सहाफ़ी नज़र नथो अचे। वक़्त जे हुक्मराननि जी अख़बार हिलाल पाकिस्तान जी जेकॾहिं ही एडिटरशिप क़बूलु करे थो तॾहिं बि पंहिंजी शर्तनि ऐं शुरूतनि ते ऐं हिलाल पाकिस्तान खे पंहिंजी सलाहियतुनि ज़रिए सिंध जी सभ खां मक़बूल अख़बार बणाए ॾेखारे थो। सरकारी अख़बार हुजण जे बावजूदि उन में अवाम जे आवाज़ खे अहमियत मिले थी। संदसि ख़ुददारीअ जी शायदि नामियारो लेखक अमर जलील बि ॾिए थो, जंहिंजी हुकूमत ख़िलाफ़ु लिखणनि खे बि हिन जीअं जो तीअं छापियो। अमर जलील उन सिलसिले में लिखे थो त 1 मई 1972 ईस्वीअ ते अख़बार जो इफ़्तिताही इजरा थियो ऐं मुंहिंजे लिखण लाइ हिकु बिल्कुलु नए तजुर्बे जो सिराज पंहिंजे वाइदे खे तोड़ ताईं निभायो। मूं तारिक अशरफ वटि बि मुकमिल आज़ादी ऐं बिना कंहिं झल पल जे लिखियो हो, पर हीअ आज़ादी उन खां बि कुझु सरस हुई। सरस उन करे हुई जो हिलाल पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी अख़बार हुई ऐं पीपल्स पार्टीअ ते मेंबरनि जे रूप में वॾेरनि, जागीरदारनि, पीरनि, मीरनि, सैदनि ऐं सरदारनि जी यलगार हुई। असेंबलियुनि जा मेंबर हुआ, वज़ीर हुआ, सलाहकार हुआ, इतिहाद ठाहिण ऐं ड्राइण वारा हुआ। मां वॾेरनि, पीरनि, मीरनि, सरदारनि, जागीरदारनि खे सिंध जो वेरी सम्झंदो आहियां। हू इल्मु, आगाही, साइंस, सुजाॻी, स्कूलनि कॉलेजनि जा दुश्मन आहिनि। अणपढ़ियल ऐं नादान हारी नारी ऐं ॻोठाणनि जी रैयत संदन मज़बूत वोट बैंक आहे जेका खेनि असेंबलियुनि ताईं पहुचाईंदी आहे ऐं असेंबलियुनि में पहुचण खां पोइ इक़्तिदार जे ऐवान में हाकिमनि आॾो हथ ॿधी बीह रहंदा आहिनि। हिलाल पाकिस्तान लाइ कालमनि में लिखियल कहाणियूं अहिड़नि किरदारनि खे वाड़े खणी ईंदियूं हुयूं ऐं संदन रवैयनि ऐं नियतुनि जो एक्सरे ऐं अल्ट्रासाउंड कंदियूं हुयूं। संदन कावड़ ऐं क्रोध ज़ुल्फ़कार अली भुट्टे ताईं पहुचंदो हो।
उहा हक़ीक़त आहे त सिराज जो सहाफ़ती दौरु मिसाली दौरु रहियो आहे ऐं उन दौर में सहाफ़त अंदरि बहितर ऐं नवां लाड़ा पैदा थिया। असीं जॾहिं सिराज खे हिकु कालम निगार जी हैसियत सां ॾिसूं था त हिन जे कालमनि में बि असांखे साॻी जुरत ऐं बहादुरी नज़र अचे थी। संदसि रतीअ जी रिहाण ऐं सियासी मंज़रनामे जे सिरे हेठि लिखियल कालम तमामु घणो मक़बूल थिया, जिन में धरती ऐं धरती वासियुनि जे ॾुखनि दर्दनि जी उपटार थियल हूंदी हुई। सिराज पंहिंजे लिखण में सचो धरती दोस्त नज़र अचे थो। हिन जे कलम में किथे बि का हीणाई ऐं झीणाई नज़र नथी अचे। ॿोलीअ जे हवाले सां संदसि कयल कम बि इंतिहाई शानदार आहे। हिन सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति नवां बहस छेड़िया ऐं मुरविज रायनि ऐं रिवायतुनि सां इख़्तिलाफ़ कंदे सिंधी ॿोलीअ खे सिंध जे असलूकी ऐं बुनियादी ॿोली करार ॾिनो। संदसि किताब सिंधी ॿोली अहम तारीख़ी दस्तावेज़ आहे, जंहिंमें ॿोलीअ जे हवाले सां ज़बरदस्त क़िस्म जो बहस थियल आहे। संदसि राय खे अॻिते हली उन्हनि मुहक़िक़नि बि क़बूल कयो जेके उन जे उबतड़ राय रखंदड़ हुआ। सिराज साहिब जी ख़ुशूसियत उहा हुई त ही हवा में अजायूं लठियूं हणण बदिरां ठोस ऐं दलीलनि सां भरपूर ॻाल्हि कंदो हो, जंहिंमें संदसि मुताले ऐं मुशाहिदे जी गहराई शामिलु हूंदी हुई। हिन जेको बि कमु कयो उहो ज़िमेवारीअ सां, सचाईअ सां, ईमानदारीअ सां, नेकनियतीअ सां ऐं ख़िदमत वारे जज़्बे तहत कयो। ही कॾहिं बि सर्टिफिकेटनि, मेडलनि ऐं प्रोग्रामनि जी सदारत करण वारे डोड़ में न रहियो। ही ख़ामोशीअ सां पंहिंजो कमु कंदड़ हो। हिन जेको बि कमु कयो उहो शानदार नमूने कयो, जेको सिंधी ॿोली ऐं अदब में मुनफ़रिद हैसियत रखंदड़ आहे। सिराज खे पाण जॾहिं कानूनदान जी हैसियत में ॾिसूं था त उते बि संदसि ज़हानत आला सतह जी नज़र अचे थी। सुप्रीम कोर्ट जे सीनियर वकील जी हैसियत में हिन अहम नोइयत जा केस विढ़िया। पाण वकालत खे कमाईअ जो ज़रियो सम्झण बदिरां माण्हुनि खे इंसाफ़ ॾियारण जो ज़रियो सम्झाई। हिन उन प्लेटफॉर्म तां केतिरनि ई नाइंसाफ़ियुनि जे शिकार माण्हुनि खे इंसाफ़ ॾियारियो। खेसि इनकम टैक्स वारे कानून ते पिणु ख़ासि महारत हासिलु हुई। बहरहाल पाण जंहिं बि शोबे में जेका बि ज़िमेवारी खयईं उहा संजीदगीअ सां निभाए बि ॾेखारियईं। 24 अक्टूबर 1933 ईस्वीअ में टंडेजाम में हिकु उस्ताद जे घर में जनमु वठंदड़ सिराज जी हिननि समूरियुनि कामयाबियुनि जे सफ़र पुठियां संदसि वालिदेन जी तरबियत सां गॾु ज़ाती महिनतूं शामिलु आहिनि। हिन को शॉर्टकट इस्तेमालु करण बदिरां पंहिंजी सलाहियतुनि जे बुनियाद ते मंज़िल माणी। ही कॾहिं बि कंहिं उहिदे जे चकर में न रहियो, पर उहिदनि खे हिन जी ज़रूरत महसूसु रही। सिराज पंहिंजी ज़िंदगीअ में खुलियल किताब जीअं आहे। संदसि किरदारु किथे बि झोल जो शिकार नज़र नथो अचे। हिन पंहिंजी समूरी ज़िंदगी शराफ़त ऐं ईमानदारीअ सां गुज़ारी। उहो ई सबबु आहे जो सिंध जा समूरा इल्मी अदबी हल्का संदसि दिलि सां इज़त कनि था ऐं अॼु संदसि विछोड़े ते सभु हिकु जेतिरा ई सोगवार आहिनि। सिराज जो विछोड़ो सचपच सां सभिनी जो गॾियल नुक़सानु आहे, जंहिंजो अज़ालो थियणु मुमकिन न आहे। रोज़ानी इबरत 3 फरवरी 2013 ईस्वी।